फॾो ई सही नवाब साईं, फॾो ई सही, पर इन फॾे खे बि तव्हां ई हल कंदव। नवाब साहब, जेसिताईं मुंहिंजा कम सिधा नथा थियनि न, तेसिताईं मां हथ कोन कढंदुसि। असां दुनिया सां कूड़ ॻाल्हाए सघूं था, पर तव्हां सां न। राणी हिते आई। हिते? अदा जेकॾहिं हूअ हिते आई हुई त पोइ काॾे वई? हितां निकिरी वई। इहा ख़बर न आहे त काॾे निकिरी। असांजे विच में को बि जहिड़ो न थियो। अदा का ॻाल्हि त ज़रूर हूंदी, बाक़ी ईअं बग़ैर ॿुधाइण जे राणी घर छॾे कीअं थी निकिरी सघे? राणीअ खे ख़ौफ़ थी पियो हुयो, सुल्तान वारनि खे ही घर ॾिठल हुयो, मतां ओचितो अची हिते पहुचनि, इन जे करे हितां निकिरी वई। हाणे तव्हां पंहिंजे मिटनि माइटनि में जांच कयो, थी सघे तो छोकिरी उते पनाह वरती हुजे। अवां यकीन कयो, छोकिरी तां निकिरी वई। अदा मतां राणी हिते हुजे ऐं इन बारे में तव्हांखे हुन रोके छॾियो हुजे त इहा ॻाल्हि कंहिंसां बि न कजो। न मुंहिंजी भेण, मां तव्हां सां कूड़ न पियो वठां। जेको कुझु बि ॿुधायो आहे उहा हक़ीक़त। नवाब खान, इहा जेका ज़मीन घुमाए आयो सां न, इहा सॼी ज़मीन मुंहिंजी अथई। जरा खान, वाक़ई बनी त घुमाई, वॾी बनी आहे। तूं चई तो मुंहिंजी आहे, हे ॿई हमरा चवनि था त राणे खान जी आहे, पर मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त कंहिंजी बनी आहे पोइ। नवाब खान, मूंखे त यार अलाए कहिड़े कारे नांग खाधो जो ने राणे खान सां सिधो कयो। बसि यार मुंहिंजो त अहिड़ो ढींगो ढेरी करे जॾहिं जो मां तोखे लफ़्ज़नि में असुल ॿुधाए बि नथो सघां। बसि ईअं सम्झ त मूंखे सते आसमान मां खणी अची पट ते विझी। जाला खान, तूं हेॾो सियाणो कां आहे, पंहिंजे राणे खान जे गुड़के में फाथे कीअं? नवाब खान, इहो ई त यार पिटको आहे त मूं जहिड़ो सियाणो माण्हू इन जे कोड़कीअ में कीअं फाथुसि। अहिड़ो फाथो आहे जीअं सियाणो कां बिजलीअ जे खंभे में टंगियो पियो हूंदो आहे न, ईअं टंगियो पियो आहे। मां रुॻो हे रोज़ राड़ो इन करे पियो कयां त मुंहिंजो भला को दाद फरियाद थींदो या इहो पिटण कुटण छॾे ॾियां। जाला खान, हाणे इहो जॾहिं राणा खान ईंदो त पोइ ख़बर पवंदी त तोसां हक़ु थियल आहे या ना हक़ु थियल आहे। अञा फ़िलहाल मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त बनी राणे खान जी आहे या तुंहिंजी आहे। पोइ तोसां कुझु न कुझु चङाई थींदी। ऐं हा, जैसे राणो खान अचे त तूं वेही इंतज़ार कर। बनी अमरा संभालिनि पिया, कमु हले पियो। भला कंदो तुंहिंजी हला सणाई कंदो, कमु थींदो। पर राणो अचे तोसां साम्हूं थिए, ॻाल्हि ॿोलियूं थियनव, पोइ असांखे बि त ख़बर पए न त छा तोखे ॾिनो अथसि, छा तोखे न ॾिनो अथसि, उहा बि त ख़बर वठां न। बसि कयूं था इंतज़ार। नवाब खान, मुंहिंजो त यार अॻ ई लॻो पियो आहे ढींगो ढेरी। अञा वरी ॿियो कहिड़ो ढींगो ढेरी थींदो? राणा जी इहा जुरत जो असां खां रिश्तो करियो अथई, हाणे जेसी ताईं मूंखे सिखत न ॾींदुसि एसी ताईं सुख जो साह न खणंदुसि। जल बकरी धनारनि जा धक। अदा राणा खे अहिड़ो त सबक सेखारियूं, न जो अहिड़ो त पिलो कयूं जो हिन राणे जो वजूद हिन ज़मीन तां मिटिजी वञे, ॼण ॼाओ ई न हो। अदा आलम खां पोइ राणे खे बि रस्ते तां हटाए छॾियो, पोइ तरीक़े में सखा जो असांजे साम्हूं बीह सघे। जेका तव्हां ॿाहिरनि जी सलाह। अदा पोइ ॿुधाए, कॾहिं न राणे जी क़बर तयारु कयो? राणा वॾी रिप आहे, उन जो कमु अहिड़े तरीक़े सां कंदासीं जीअं इल्ज़ाम असांजे मथां न अचे। अदा इन राणे जे अॻियां पोयां केरु आहे जेको पोइ असांखे केसनि में गेलींदो? गोराम वेठो आहे, ऐं इहो जेको अकबर खान आहे, जेको अॼु राणा जो दुश्मन आहे, सुभाणे इहो माण्हू बि असां खां इन जे खून जो हिसाब वठण में देर न कंदो।
इन करे असांखे कमु अहिड़े तरीक़े सां करणो पवंदो त राणा जो लाश आख़िर काॾे वियो। अदा कुछ भी कर, छा भी कर, पर इन कमीने जो पिल्लो कर। वो पाण खे अलाए छा थो सम्झे, उन जी एतिरी सख जो हुन असां खां रिश्ते जी घुर कई आहे। हिन राणे जो बिलो करे वठंदासीं, पर मुंहिंजी मस्तानी जो सोचो था। अरे चवे थो त दिलबर वारा असांखे साख ॾियण जे लाइ तयारु आहिनि। तव्हां छा था सम्झो? छा हू असांखे धोखो ॾींदा? सच में उन छोकिरी वई आहे या न? अदाउ कूड़ा आहे। मूंखे रुपयो जो रुपयो पक आहे त राणी हुननि वटि आहे। अदा मुंहिंजी सलाह इहा आहे, पुलिस में केस करे उन्हनि जे मथां छापा हणाए। छोकिरी असां त न आहे बदल। जेकॾहिं असां पुलिस में वियासीं न त असांजा हथ कटिजी वेंदा। इन करे असांखे ज़ोर लाए छोकिरी असांखे वापसि वठणी पवंदी। ऐं जेकॾहिं मालिक भलाई कई त जल्द छोकिरी खे वापसि मोटाए वठंदासीं। माई सियाणी, जेकॾहिं तूं सदोरी ऐं मरे में पोयां भाउ ॿारी न, ऐं उहा ज़िद त लही विया, पोइ जेतिरा पैसा घुरंदी मां ॾींदीमांइ। वसाई मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। पहिरीं तूं इन ॻाल्हि जी पक कर त छा राणे खान हुननि खां संग घुरियो आहे त सुल्तान वारनि हा कई आहे छा? पोइ वञी मां हुननि जे रधे पके में पाणी विझां न। मां तॾहिं बि तोखे चवां त हुननि खे जन न कनि ऐं मां वञी हुन विच में टपो ॾियां, हा त विझंदा न धूड़ मुंहिंजे मथे में। ॻाल्हि पकी आहे माई सियाणी, मां सदोरी ऐं मरियम खे ताबा ॾेई आई आहियां। ॻाल्हि त ॿुध, जॾहिं तूं वञी वॾड़ी थी हुननि खे ताबा ॾेई आई, हा त पोइ तूं मूंखे छाजे लाइ थी होॾे मोकिली? तूं हुननि खे ताबा ॾियण हींअर न वञी, तूं वञी ॿियो कमु करे अच। कमु? कहिड़ो कमु थई मूं में? तूं रुगो हुनजो औंत वठी अच त छा सच में उहे राणा खे रिश्तो ॾियण लाइ तयार आहिनि या न। तूं पहिरियां सॼी जांच करे मूंखे ॿुधा, पोइ खोड़ ख़र्ची ॾींदीमांइ। हाणे कयई न अकुल वारी ॻाल्हि, वञी पहिरीं जांच कयां थी। जेकॾहिं इहो रिश्तो थिए पियो त पोइ वञी हुन जे रधे पके में हली पाणी विझूं न ॿई ॼणियूं। तूं पहिरियां मूंखे इहो ॿुधाए त इहा जांच करे तूं मूंखे कॾहिं ॾींदीअं? पोइ तूं बि थोरी मुठ खे खोल, को पलव छोड़ त मुंहिंजी बि दिलि चवे त अॻिते वञी को ॻाल्हि जी जांच कयां। एतिरा पैसा ॾींदीमांइ जो महीनो पूरो तुंहिंजी चुल्ह आराम सां ॿरी वेंदी। तूं रुगो मूंखे जांच करे आणे ॾे। ऐं पोइ कुझु त ॾींदा हींअर पे। अड़ी खोड़ पैसा तोखे चयमि न, मरी छा लाइ थी? तूं रुगो जांच करे आणे मूंखे ॾे बस। त पोइ सुभाणे अची मां तोखे पूरी रिपोर्ट ॾींदसि। हाणे वरी ईअं न थिए सुभाणे जो अचे वञी घर वञी वेही रही ऐं मूंखे वेठी पंध कराई। कीअं बि करे सॼो हाल वाल अची मूंखे ॿुधाइजां। हा हा, तूं फिकर न कर, मां हाणे वञा थी। तोखे ख़बर आहे मां सियाणी विझंदी आहे रधे पके में पाणी। वञी कोड़े खे टुकुर पचाए ॾियां। जहां उन्हनि तव्हां सां कूड़ ॻाल्हाए तव्हांखे टारे छॾियो आहे, बाक़ी राणी उन्हनि वटि ई आहे। जेकॾहिं राणी उते हुजे हा न त असां सां उहो ज़रूर मिलिया, पर सॼे घर में असांखे उहा नज़र ई कान आई। वो एतिरा बेवकूफ़ न आहिनि जो राणी खे उन ई घर में रहनि। राणी के ॿिए घर में हूंदी, ही राणी खां अलॻि था रहनि। छो जो उन्हनि खे इहो ख़तरो आहे त कंहिं वक़्तु बि पुलिस छापो हणी सघे थी। बाबा, राणी तूं सोरा न सम्झ त हिन दिलबर वारनि वटि ई आहे। राणी उते नाहे। हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हां एतबार कयो या न, पर इहा हक़ीक़त आहे। तूं एॾे यकीन सां कीअं थी चईं त राणी उते नाहे? उहो इन जे करे जो दिलबर वारा कॾहिं बि मूंसां कूड़ कोन था ॻाल्हाए सघनि। हेॾो भरोसो तुंहिंजो हुन जे मथां? छा लॻनि उहे तुंहिंजा? हुननि जी दिलि में चोर आहे, तॾहिं हुननि तव्हां सां मिठड़ो थी ॻाल्हायो। जे तव्हांखे यकीन अचे ऐं तव्हां अखियूं मूटे हलिया वञो, बाक़ी इहा हक़ीक़त आहे त छोकिरी उन्हनि ई लिकाई आहे। ॾींहुं अॻे या ॾींहुं पोइ इहा राणी ज़ाहिर उन्हनि वटि ई थींदी। जे इहा ख़बर हुजे हा त छोरी भॼी निकिरंदी, अॼु इहे ॾींहं ई ॾिसण न पवंदा। अरे हेॾे छा कयो तली में? साहब हिन में कुछ बि न आहे, घर जो वखरा। अरे हेॾे हट का थैली। अरे हेॾे तहां नशे जी सुपारी त खपाए, नशे सुपारियूं। साहब इन में घर जो वखरा न, ये दिए बचे। हे सब नशे सुपारी तुंहिंजियूं आहिनि न? नशे जी सुपारी न साहब मुंहिंजूं न आहिनि, हिन जूं। अरे बात बंद रखो, असां बस कानून सां धोखो। अरे तव्हां नशो था खपायो, नौजवान नसुल था तबाह कयो। साहब
साहब धक न हणजाए गलती जी हाणे साईं कोन कंदासीं। अरे ॿी हैरत बात जी ॻाल्हि आहे हींअर ई दिलि थी चए तव्हांखे सज़ा ॾियां। साहब ॾिस टे गलतियूं माफ़ हूंदियूं न। अरे तूं चुप कर बि गानो सानो नथी। अरे ॿुधा ॿी अहिड़ी गलती कंदे साहब अल्लाह साईं या सलाह या इन हराम ॾिनी न साहब न मूंखे ख़बर ई कोन्हे सुपारियूं छा थींदियूं आहिनि। अरे ॿुधा इहो तव्हां धंधो कॾहिं खां शुरू कयो आहे? धंधो कहिड़ो धंधो साहब? सही ॿुधा कॾहिं खां इहो कारोबार शुरू कयो अथव? साहब होॾे तो गुदाम भरिया पिया आहिनि असां जी ॿ टे सुपारियूं वरी खणी निकिता हुआसीं। अरे असांखे सभु ख़बर आहे ओॾे गुदाम भरिया पिया आहिनि। पोइ ख़बर आहे त उन्हनि खे पकड़ियो छो न था? अरे ने जेके पैसा तो खीसे में तो बाहर कढो। अरे कढो बाहर। साहब पुलिस वारा धाड़े लायो ॾींहुं ॾींहुं फुर पैदा कयो। अरे छा चई? कुझु न साहब कुझु न। तकड़ न दोस्त तकड़ न। तो हटी परे थी मिठल दोस्तां असांजी का बि दुश्मनी न आहे। जॾहिं मूंसां तव्हांजी दुश्मनी न आहे त पोइ हिननि सां कहिड़ी दुश्मनी अथव? तव्हांजो कमु किटली कंदासीं। पर छो जो जवाब हिननि खां पुछ। ये वांकारी आहिनि हिननि खे सबक सिखाइणु लाज़मी आहे। छेड़े सां मसला कॾहिं बि हल न आहिनि थिया। हर मसइले जो हल ॻाल्हियूं आहिनि ॻाल्हियूं। तूं एतिरो ठाउको थियो आहे जो असांजे विच में अची करे मसलो हल करे। मां चवां थो त हटी परे थी त कया न धूड़। तूं मूंखे धूड़ कंदे? तूं को आसमान तां लही आयो आहीं छा जो तोखे असां बख़्श करे छॾींदासीं? बस जीवा त जाना न त मिठल उहो बाज़ आहे जंहिंखे झटे तंहिंखे सटे। ॾिसी छा थो कमु थियो आहे किटली। भुली वियासीं पराए देश में थी भरत। ॿुधो अथई त पोइ छा आहे? हा मां कहिड़ो ग़लति पियो कयां जो तूं असाई जी चवण ते हिते ठका कयो आहे? इहो ग़लति न आहे सही आहे। जब तूं मुंहिंजे मथां पहाज पियो आणी। पहाज? अड़े सभ खां वॾी पहाज त तूं ई तो ते का पहाज अची सघे थी? अदा सॼी ज़िंदगी तव्हां मूंखे जीअं चयो न मां तीअं ई कयो। पर हाणे मां तव्हांखे इहो क़दम हरगिज़ कोन ॾींदुसि। अरे हेॾे गोरा जेकॾहिं इहो मल्लूक 80 साल जी उमिरि में शादी करे सघे थो त पोइ जेकॾहिं मूं शादी कई त वसाई जी इज़त इन में घटि थी वेंदी? अरे भला छा इन शादी करण खां पोइ मां वसाई जी इज़त करणु छॾे ॾींदुसि? अदा साईं ॻाल्हि इहा न आहे त तूं वधीअ जी इज़त न कंदे पर ॻाल्हि इहा आहे त घर में जहिड़ो वधी हर वक़्तु पियो जहिड़ो हलंदो तुंहिंजो ई सुकून बर्बाद थींदो। तूं पाण ई पछताईंदे इन करे इहो ज़िद छॾे ॾे। ज़िद नाहे गोरामा ज़िद नाहे पर मूं इहो फ़ैसिलो करे छॾियो आहे। हाणे तव्हां बि ज़िद करणु छॾियो ऐं मूंखे शादी करण जी इजाज़त ॾियो। पर जेकॾहिं तव्हां मूंखे शादी जी इजाज़त न ॾिनी त पोइ बि मां इहा शादी कंदुसि ज़रूरु। तो जे ॿी शादी कई न त मां ज़हर खाई पंहिंजी जान ॾेई छॾींदसि। बिस्मिल्लाह है कंहिं तो गिरो कयो अजी खा अजी छो पर हाणे ई खा लहे लुड़। अदा ॿुधी पियो न तूं राणा मुमा हाणे बेज़ार थी वियो आहे चए थो त तूं मर त सुभाणे ॿियो ॾींहुं थिए पर मां बि अकेली कोन मरंदसि। राणा जो सिर खणी पोइ मरंदसि। तूं करे ॾेखार मूंखे ॿी शादी। मां बि ॾिसां थी तूं ॿी शादी कीअं थो करी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। राणा दे केवर केड़ा हाल अथई? मां वॾी चाचू आहे अॼु मूं ते फिरे पियो अथई। चाचा तव्हां कॾहिं आयो? बस तुंहिंजो इहो खोड़ ॿुधुमि
घर में जो फन्न खणी विधो अथई इन करे पोइ हलियो आयो आहियां नवाब साईं खे मूं घुरायो आहे सुल्तान सां ॻाल्हाइण लाइ ऐं नवाब साईं सुल्तान सां ॻाल्हाइबा आयो इन जो मकसद त चाचा ही मुंहिंजो दुश्मन आहे। मां वसाई जबल राणो शादी करे तो त करण ॾियोसि माण्हू चार शादियूं कंदा आहिनि छो खणी बाहबारी रही। चाचा तू मुंहिंजो घर फिटाइण आयो आहीं? तुंहिंजो घर फिटण कोन ॾींदो मां इहो मुंहिंजो वाइदो आहे तोसां नवाब जो तुंहिंजो घर चो फिटंदो अची मत मरी आऊं जो तुंहिंजो घर फिटंदो। चाचा न अदा के असां ॿी शादीअ जी इजाज़त ई न ॾींदासीं। नवाब साईं हाणे ॾे पंहिंजनि खे मूं सम्झाए न हिननि खे राज़ी करणु बि हाणे तुंहिंजो कमु आहे। बाक़ी जेकॾहिं नथा वञनि न त पोइ मुंहिंजो रहणु इहे बेकार आहे। मां अॼु ई था निकिरी वञी कराची वारे बंगले ते रहंदुसि तेसी ताईं वापसि न मोटंदुसि जेसी ताईं हे मूं सां राज़ी नथा थियनि। जे तोखे कराची वञणो आहे त तू भले वञ पर तोखे ॿी शादी जी इजाज़त मां न ॾींदसि। लाणा हिते ॻाल्हि ई करी लॻी पई आहे सुल्तान खे त राज़ी करे ईंदुसि पर हिननि खे राज़ी केरु कंदो। न चाचा न बसि घणो थियो सॼी ज़िंदगी मां अदा जो पासो वरितो आहे पर हाणे मां अधीअ जो पासो वठंदुसि। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त पोइ मां सुबुह खे सिज में ई कराची लाइ निकिरां थो पोइ तव्हां ॼाणो ऐं तव्हांजा कम। ऐं मैडम ही मूं छा ॿुधो आहे? मूं ॿुधो आहे त तूं जेको सदोरियो संग राणे खाना खे पीडी। माई तू मूंखे इहो त ॿुधाए इहा बकवास करण लाइ तोखे हिते केरु मोकिलियो आहे? मां बकवास कान पई कयां ॻोठ जे नंढे वॾे ॿार जे वात ते इहा ई ॻाल्हि आहे त राणो बणजी आयो सिंगार करे अला प्यार करे। बस हाणे बस सदोरी मुंहिंजी ॻाल्हि मञ त राणा खान जी हवेलियुनि में ऐश कंदी आहे ऐश। मञा थी त राणा खान ॾिंगो आहे पर वसाई जे लाइ त ॾिंगो कोन्हे पर तोखे बि हिंदोरनि में लो ॾींदो हिंदोरनि में। तू मूंखे इहो त ॿुधाए राणा तोखे घणा पैसा बासिया? मूंखे त राणे रुपया बि कोन ॾिनो आहे। पोइ हुनजी वकालत करण लाइ हिते छो आई आहीं? मां वकालत कान पई कयां सुठी सलाह पई ॾिए त राणे सां शादी सदोरी जी करे त ख़ुशी गुज़ारींदई ऐं जेकॾहिं हिते हूंदई न त सॼी उमिरि ॿाहिरि जा पादर पई खाईंदई। ॾिस नानी सियाणी मुंहिंजी ॻाल्हि ॿुध मूंखे झेड़े करण जो को बि इरादो न आहे। मूं ते महिरबानी कर पंहिंजो वात बंदि करे हितां निकिरण जी कर। मां वञा थी होश मां न निकुर छोकिरी। बाक़ी मां तोखे हिकिड़ी सुठी सलाह ॾेई वेंदसि ज़रूर। ऐं राणे जहिड़ो रिश्तो वरी कोन मिलंदी जेकॾहिं तो इन रिश्ते खे ठुकरायो न त ॿीहर अहिड़ो रिश्तो दर ते कोन ईंदी। हा इन खां पहिरियां जो मुंहिंजो दिमाग़ ख़राब थी वञे ऐं मां तोखे तां धिका ॾेई कढां त भलो थी त पाण ई निकिरी वञ। असां इन रिश्ते ते गौर कंदासीं तू असांखे घणो परेशान न कर महिरबानी करे हितां निकिरी वञ। हाणे सुल्तान वारनि जे अचण जो टाइम थी वियो आहे। जेकॾहिं उहे आया न उन्हनि खे इहा ख़बर पई त राणा जो रिश्तो तूं हिते खणी आई आहे तुंहिंजे ॻिचीअ में रसो विझी न वण सां ॿधी छॾींदई। पोइ असांखे न चइजांइ त छॾायो। तौबा तौबा अॼुकल्ह त चङाई जो वक़्तु ई नाहे रहियो। बस हाणे बस वञी थी या खणा डंडो? वञा थी मूंसां न फिटाए तोखे त ख़बर आहे न मां सियाणी विझंदी आहे रधे पके में पाणी। बाबल साईं 10 दफ़ा हिननि भागनि खे समझाए चुको आहियां पर हे ज़मीन ते अचण खां मुड़नि ई कोन था रुगो पहिराणे खान जे इशारनि ते नचनि। सरकार राणा जो हुकुम थियल आहे ज़मीन मुंहिंजी ख़रीद थियल आहे पर मां चवां थो त हीअ ज़मीन मुंहिंजी आहे। मुंहिंजी ज़मीन त तव्हांजी आहे पर राणा खान चयो त हा छा चयो राणा? राणा खान चयो त छा चयो हाणे ॻाल्हि कर। राणा खान चयो त ॿुधाए
छा चयो राणा खान? सरकार ज़मीन तव्हांजी आहे जा राणा खान जी, पर छा रे पर छा असां ॿिनि ॿारनि जे विच में? अरे तव्हां केरु थींदा आहियो अचण वारा? तव्हां मालिक आहियो सरकार, असां केरु थिया तव्हांजे विच में अचण वारा? हाणे कहिड़ा कुल वारी ॻाल्हि? अरे वञी चओ पंहिंजे राणा खान खे त सुतल शींहुं ॼण जागी पियो आहे ऐं मैदान ते निकिरी पियो आहे। ॿीहर जेकॾहिं मूंखे हिन ज़मीन ते नज़र आयो न, तव्हां ॿिन्ही जो अहिड़ो असरु कंदुसि जो ख़्वाब में ॿिए कंहिंजे हक़ ते थाड़े हणण जो कॾहिं बि न सोचींदो। डरो